शोबिज़ जी दुनिया में सिंध जो अज़ीम हीरो, मशहूर अदाकार ऐं हिदायतकार असद कुरैशी वलद इलाही बख्श कुरैशी 1 मई 1987 ईस्वी में शिकारपुर शहर में ॼाओ। इंटर ताईं तालीम शिकारपुर मां हासिल कयाई। 1976 ईस्वी धारे सिंध यूनिवर्सिटी मां अक्सियाजात में ग्रेजुएशन कयाई। शोबिज़ में पंहिंजे कैरियर जो आगाज़ 1968 धारे सिंधी फिल्मुनि तौरु असिस्टेंट डायरेक्शन तौरु कयो। उन विच में तालीम भी हासिल कंदो रहियो। 1972 ईस्वी खां पोइ सिंधी फिल्मुनि जो बाक़ाइदा कमु कयाई। मशहूर अदाकारनि मां अब्दुल लतीफ़, साकी, शहबाज़ दुरानी जे उस्तादनि तौरु हू अदाकारी तरफ़ आयो। 1995 ईस्वी में सिंधी टेलीफिल्म हैदर ख़ान कयाई। पोइ नादर गौहर, जी लतीफ़ ऐं उन खां अलावा ॿियनि खोड़ सारनि फिल्मुनि में कमु कयाई। बहितरीन अदाकारी खेसि वॾी शोहरत ॾिनी। असद कुरैशी PTV तां बि केतिरनि ई ड्रामनि में कमु कयो, जिन में धोबड़, मारवी, बदनसीब, थरी, बाख, अड़ा ऐं ॿिया केतिरा ई ड्रामा शामिल आहिनि। हिन मोहम्मद बख्श समें सुल्ताना सिंधी समी बलोच जी डायरेक्शन ऐं पेशकश खेनि PTV ते बि कमु कयो। हिन स्टेज ते ऐं रेडियो ते बि परफॉर्म कयो। हिन जे माज़ी में जॾहिं सिंधी सैटेलाइट चैनलनि खे पज़राई मिली त असद कुरैशी सिंधी टेलीफिल्म ठहण जो आगाज़ कयो। खेसि सिंधी शोबिज़ जी दुनिया में बाबाए टेलीफिल्म भी चवनि था। टेलीफिल्म दरिया पार जो लेखक, हिदायतकार ऐं हीरो भी पाण हुयो। उन जी ज़बरदस्त पज़ीराई पार हिन सिंधु किनार, होशू, सिंधु बादशाह, अल्लाह बादशाह ऐं ॿियूं केतिरियूं ई टेलीफिल्मूं ठाहे शोहरत हासिल कई। मुख़्तलिफ़ चैनलनि ते संदसि मशहूर ड्रामा सीरियल पत्थर दुनिया, हवा, गाड़ी, ज़ंजीरूं, गंगाल, प्यासी धरती, वारिस वग़ैरह वग़ैरह शामिल आहिनि। असद कुरैशी जी शादी 1991 ईस्वी में पंहिंजनि माइटनि में थी। खेसि 3 ॿारनि फ़ातिमा बतूल, अली अब्बास ऐं ज़ैनब बतूल जी औलाद आहे ऐं हींअर कराची में रहाइश पज़ीर आहे।